उनखे इज़त बख़्शण चाहियां थो पर कोर्ट में सूर खान असां खां हर हाल में इहा ज़मानत घुरंदो। छोकिरीअ सां शादी करणु चाहियां थो। पाण वारनि हमराहनि खे मां चाहियां थो त छोकिरी खे तव्हांजे हवाले कयां त कूंज खे न मारियो तने रस्मनि मुताबिक़ उनसां निकाह कंदुसि। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसो त हाणे जेको आहे मंसूर खान इन्हनि खे छोकिरी कॾहिं बि सुखियो न ॾींदो, छाजे करे उन ख़बर आहे ही मारींदा ऐं इन ज़िद ते ॾींदो जेसीं ताईं हू इन शइ जी गारंटी नथा ॾियनि त हू हुनखे कोन मारींदा ऐं हू बि पकान गारंटी कोन ॾींदा। इहा हिन जी छिका हलंदी ऐं मंसूर खान पको कमु कंदो या हिनखे धमकी ॾींदो निकाह करण जी, चवंदो तव्हां गारंटी ॾियो वठी वञो न त पोइ मूंखे इहा शइ ॾियो, मां रिश्तो वठी ईंदुसि ऐं मूंखे इज़त बख़्शो ऐं मां हिन सां शादी कंदुसि। ऐं राज़नि वारा इहो कते नथा चाहिनि छो त उन्हनि खे शाहनवाज़ खान पढ़ाए मोकिलियो आहे। बहरहाल हू वरी अलॻि वञी पाण में सौट गुफ़्तगू कंदा, मंसूर खान खां टाइम घुरंदा, पर हू कूड़ो दिलासो मिलासो ॾेई छोकिरी वठण जी कोशिशि कंदा ऐं मंसूर खान पोइ बि इहा ॻाल्हि कंदो जे इहा तव्हां ग़लती कई मारण जी त तव्हांखे कोन छॾींदुसि ऐं मां हिन सां निकाह कंदुसि। मंसूर खान जो इहो ज़ोर हूंदो निकाह जो। होॾां जेको आहे शाहनवाज़ खान पंहिंजे माण्हुनि खे आर्डर ॾेई छॾींदो जे राज़नि वारा फ़ैसिलो हाराए अचनि या खटे अचनि या हाराए अचनि त इहे उनखे चयो राज़नि वारनि जे मथां हमिलो करनि। जे उहे राज़नि वारा ईअं सम्झनि त इहो मां हमिलो मंसूर खान करायो आहे। वरी हिते शाहनवाज़ खान गेम खेॾंदो ऐं राज़नि वारनि जी बंदूक सिधी कंदो मंसूर खान ॾांहुं। यानी फ़िलहालु मंसूर खान ऐं शाहनवाज़ खान जे विच में इहा छिक छिकां जेका हली रही आहे, शाहनवाज़ खान इन शइ जो फ़ाइदो वठंदो ऐं राज़नि वारनि खे